हेलो मखणी काथे आई मिठा हेॾे पार्क ते आयो आहियां शहर ॾे रशिया छड़ो शोर ऐं हारून आवाज़ आहिनि मां तो हिकु पासे वञी पार्क में बीह ऐं मखणी सां सकून सां ॻाल्हायां। मिठा तूं भला मुंहिंजे प्यार लाइ छा करे सघीं थो? मखणी मां तुंहिंजे प्यार में आसमान खां तारा लाइ तुंहिंजे हथ में ॾेई सघां थो। तो वटि पैकेज आहे? न मूं वटि पैकेज न आहे। तारनि खे तूं छॾ खणी सवाई जी लोड मोकिल। हा मोकिलियां थो सवा जो लोड तोखे त छड़ो लोड जी आहे पोइ पैकेज करे ॻाल्हाइजांइ ठीकु आहे। अरे यार सजाद मखणी तू हिते आ मां तोखे काथे ना काथे ॻोल्हियो। छो बा काथे काथे ॻोल्ही मां को हेलीकॉप्टर जहाज़ जो आसमान ते उॾंदुसि मां को बांजा जो आसमान ते उॾंदुसि ख़ैर आहे तुंहिंजे कॾहिं कुता लॻल आहिनि छा? यार महिमाननि खे अॾे ते छॾणो आहे 5 मिंट मोटरसाइकिल ॾे। न मां 5 मिंट छा हिकिड़ो मिंट बि मोटरसाइकिल न ॾियां अॻे चकर काए वई तेल ई न विझराई मां उधी करे पंप ते पुॼराई आहे। हाणे ख़ुदा जो कसम सौ जो विझराईंदोमांस। न बाबा न सवा जे तेल खे तूं छॾ 100 मूंखे रोक ॾे काए वञ स्कूटर। यार ते यकीन कोन थी? हा साईं अॻे यकीन तो ते न कयां बिल्ला 100 ॾे पोइ ॾियां तो कढ हे वठ चाबी ॾे मारो कर साइड रे इने असां चरिया तव्हां अॻे दफ़े बि इने ज़ोरी स्कूटर काए वई तेल विझराईंदुमि तेल विझरायो ई नथा करो इने तेल जे आसिरे ते असांखे चरियो कहिड़ो हल संगत ई आहे दोस्तनि जे लाइ मैसेज आहे जेके दोस्त तव्हांखे ॾटो ॾेई इन तेल जे बहाने सां स्कूटर तव्हां काए वेंदा आहिनि न उन्हनि खे जेको आहे न इन स्कूटर न ॾियो पैसा तेल जा पहिरियों तव्हां पाण वठो। वॾी महिरबानी वीडियो वणे त लाइक कजो।